सिक सुख ऐं सलामती जी खोड़ सारी दुआउनि सां शगुफ्ता खालिक माहौलियाती प्रोग्राम साई सताबी धरती में अवां सभिनी रेडियो ॿुधंदड़ महिरबाननि खे दिल जी गहराइयुनि सां पंहिंजे प्रोग्राम जे प्रोड्यूसर अली अकबर हिंगोर जो ऐं तौफ़ीक़ अहमद मेमूना असांजो फनी मुआविन आहे, हुन सां गॾु भली कार थीजे। मुझे सामीन उम्मीद है दुआऊं हिक ॿिए खे ॾिनियोसीं अला कंदो अवां सभु ख़ुशि हूंदा ख़ैरियत सां हूंदा। अवां खोड़ सारा ख़त बि मुंहिंजे साम्हूं पिया आहिनि। माहौलियाती आलूदगी जे बारे में प्रोग्राम जी शुरूआत में ॻाल्हि कंदासीं त अॼुकल्ह माक जेका आहे सा अञा ताईं तव्हां ॾिठो आहे त किथे किथे माक इलाही पवे थी ऐं किथे किथे घटि बि थी आहे। हवा बि थोरी खुली आहे, हुन सां बि तक़रीबन इहो रेशो घटि थियो आहे। ऐं हुन खां अलावा उस तव्हां ॾिठी आहे त केॾी ख़ूबसूरत चमकंदड़ सुबुह जो जेॾी महिल माण्हू ॿाहिरि निकिरे थो या ॾिसे थो त तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो मंज़र हिकिड़ो माहौल नज़र ईंदो आहे। ऐं हुन में वरी जेको पखी ॿोलींदा आहिनि न, मुंहिंजे ख़्याल में ॿारहाड़ियुनि में त इहो मंज़र अञा बि वधीक हसीन ऐं ख़ूबसूरत हूंदो। इहो अव्हांखे ॾिसण में नसीब थींदो हूंदो। अलाह करे अव्हां ख़ुशि हुजो, सिहतमंद ऐं तंदुरुस्त हूंदा त इहे सभु शयूं अव्हांखे बिल्कुलु वणंदियूं। ऐं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदी हलां त पंहिंजे आस पास का बि जानदार शइ ॾिसो हुनजो ख़्यालु ज़रूरु कंदा कयो। ऐं न रुॻो जानदार शयूं जानवरनि आहिनि बल्कि इंसान जेके आहिनि असांजे वेझो असांजे क़रीब या असांखे ख़बर पवे थी त केरु किथे बीमार आहे या कंहिं जेको आहे सो कंहिं न कंहिं ॻाल्हि खां मुतासिर आहे त घटि में घटि हुनजी दिलदारी ज़रूरु करणु घुरिजे। हुन खां पुछिजे त तोखे छा आहे, कहिड़ी तकलीफ़ परेशानी आहे। जेकॾहिं लाहिण वारो त अलाह आहे, अलाह जी ज़ात वॾी आहे जेका हर इंसान जी तकलीफ़ ऐं परेशानी दूरि करे थी। पर असां इंसान ऐं नबी पाक जी असां उमत आहियूं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सलाहु अलैहि वसल्लम जी, त यकीननि उन्हनि जो उन ते अमल करणु जेको असांखे बिल्कुलु दर्स आहे इन जो ऐं असांखे अमल उन्हनि ॻाल्हियुनि ते करणु घुरिजे। ठीकु आहे न। मौसम अलाह जा आहिनि। असांखे तमामु असांजे मुल्क पाकिस्तान खे ख़ूबसूरत मौसम मिलिया आहिनि। जिते सर्दी बर्दाश्त कई थी उते हाणे गर्मी जी मौसम ईंदी। पर कोशिशि करणु घुरिजे त गर्मी में जेको गर्मी जो पद वधे थो उहो असांखे ॾाढी तकलीफ़ परेशानी ॾींदो आहे। बर्दाश्त करे वेंदा आहियूं जेतिरी जंहिंजी हयाती आहे। बाक़ी इहो आहे जो जेकॾहिं वण पोखियल हूंदा या जेके वण असां पोखे उन्हनि वणनि जी हिफ़ाज़त कंदासीं हाणे साणे कई हूंदी, जिन जिन कोशिशि कई हूंदी तक़रीबन उन्हनि वणनि मां फैज़याब ज़रूरु थींदा। माहौल मां आलूदगी ख़तमु करण जे लाइ वण इलाही ज़रूरी आहिनि। वणनि जी ॻाल्हि बि कईसीं त वण गुल ॿूटा हाणे अॼुकल्ह तव्हां ॾिसो त गुलनि ते ॿाहिरि ई आयल आहे। असांजे हिते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टेशन ते जेकॾहिं तव्हांजो अचणु थियो आहे या कॾहिं अचो ॾिसो त तमामु ख़ूबसूरत हिते ग्रीनरी आहे, तमामु ख़ूबसूरत लान आहे। ऐं गुल जेके आहिनि उहे ॾिसी सुबुह जो अखियूं जेके आहिनि से असांजो मतिलबु ख़ुशि रंग थी वेंदियूं आहिनि। दिलि त उअं ई ख़ुशि थींदी आहे पर अखियूं बि ख़ुशि रंग थी वेंदियूं आहिनि। दिलि असां चाहींदा आहियूं पंहिंजी बि ख़ुशि रखूं, ॿियनि जी बि ख़ुशि रखूं। ऐं इहा बि ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼुकल्ह सीज़न आहे शादियुनि जो। शादियूं मतिलबु वनवा किथे मङणो थी रहियो आहे, किथे ॻाल्हियूं पकियूं थी रहियूं आहिनि। हर घर में अलाह तबारक व ताला इहो ख़ुशियूं नसीब करे सभिनी खे। ऐं जिथे बि को रिश्तो थिए थो उते उन अङण ते ख़ुशियुनि जा जेके आहिनि से अंबार लॻनि था ऐं सभु ख़ुशि थियनि था। उन्हनि सभिनी जे नाम हिकिड़ो सहरो कंदसि जेको जिन जिन घरनि में इहे ख़ुशियूं जेके आहिनि से थी रहियूं आहिनि। छो त मूंखे स्पेशली बि चयो वियो त तव्हां प्रोग्राम जी शुरूआत में जेकॾहिं को लोकगीत या सुहिरो ॿुधाईंदा त असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। तौफ़ीक़ खे चवंदसि त तव्हांखे ॿुधाए। लायो में
के घर क्यों लायो मेहंदी मुझे राण लगे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी मुझे घोट लगे भेजू लायो मेहंदी मुझे राण लगे हर अदल जो लाड़ो अड़ाया 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 जंहिंजे मथां सण मोती चढ़ाया जंहिंजे मथां सण मोती चढ़ाया लायो मेहंदी मुंहिंजे घोट लगे घर क्यों लायो मेहंदी मुंहिंजे राण लगे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी मुंहिंजे घोट लगे घर क्यों लायो मेहंदी मुंहिंजे राण लगे मुंडी घुराया मदीने शहर मां 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 जंहिंजे मथां सण मोती चढ़ाया जंहिंजे मथां सण मोती चढ़ाया लायो मेहंदी मुंहिंजे घोट लगे जेजू लायो मेहंदी मुंहिंजे राण लगे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी मुंहिंजे घोट लगे घर क्यों लायो मेहंदी मुंहिंजे राण लगे नथ घुराया नंगर ठठे मां 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 जंहिंजे मथां सण मोती चढ़ाया जंहिंजे मथां सण मोती चढ़ाया लायो मेहंदी मुंहिंजे घोट लगे घर क्यों लायो मेहंदी मुंहिंजे राण लगे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी मुंहिंजे घोट लगे घर क्यों लायो मेहंदी मुंहिंजे राण लगे घर क्यों
विद्यार्थी प्रोग्राम साई सतावी धरती रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोस में पेश कयो पियो। इन मौज़ूअ सां अवां कुछ खत मिलिया आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि तहरीरुनि खे बि शामिल करणो आहे। ही खत जेको मुंहिंजे हथ में आहे लिखियो आहे टंडोला यार खां बशीर गुल सूमरो, सिकंदर अली सूमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार ऐं शहज़ादो अली रज़ा सूमरो ऐं महबूब अली ख़ासि खेली। हिननि तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि लिखी आहे त माहौल जी सफ़ाई जेका आहे सा धरतीअ जी सूंहं आहे ऐं साह वारनि लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। वधीक न लिखियो आहे त असीं साह वारनि लखें सालनि खां वठी हिन धरती जी कुदरती जेको माहौल आहे उनखे बरक़रार रखियो अचनि। माहौल जी तब्दीली जे करे ई जेके जानदार आहिनि केतिरनि ई मसइलनि मां गुज़रनि था। इंसानी ज़िंदगी लाइ माहौल साफ़ सुथरो रखणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं माहौल साफ़ सुथरो हूंदो त इंसानी ज़िंदगी सुकून सां पुरसुकून अंदाज़ सां गुज़रंदी ऐं नुक़सानु न रसंदो ऐं बीमारियुनि खां बची सघे थो माण्हू। माहौल जे गदिलाइण जो मुख्य कारण कार्बन डाइऑक्साइड जो जेको आहे सो कार्बन डाइऑक्साइड जो वधणु आहे। ऐं हिननि लिखियो आहे त अॼुकल्ह असांजी जेका असांजे मुठड़े मुल्क जी जेका हालत आहे, जीअं गाॾियुनि जो धुओं आहे, हिननि जो वापो आहे, इंजण मां जेको धुओं निकिरे थो सो घणो जेको आहे सो माहौल खे ख़राबु करे थो, गदिलो करे थो। हिन मां निकिरंदड़ कारो धुओं जेको आहे असांजे माहौल जी गदिलाइण जो सबबु बणिबो आहे। टंडोला यार जे बशीर गुल सूमरो जी तमामु ख़ूबसूरत तहरीर अवांजी समात जे नज़र कईसीं। हीअ ख़त असांखे शहर नवाबशाह खां मीर अमानुल्ला बिरोही हिज़्ब जान बिरोही लिखी मोकिलियो आहे। हिननि बि लिखियो आहे त अदी अस्सलाम वालेकुम ऐं प्रोड्यूसर साहब खे बि सलाम ॾियणा अथनि। वालेकुम अस्सलाम। लिखंदो त प्रोग्राम साई सतावी धरती सिलसिलो माहौलियाती क्विज़ हर अंगारे ते वॾी चाह ऐं शौक़ सां ॿुधंदा आहियूं। प्रोग्राम तमामु सुठे नमूने हली रहियो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ बहार जो मौसम अचे थो ऐं इन में वधि खां वधि वण पोखणु घुरिजनि ऐं मां बि हिननि ते अमल ज़रूरु करे वणनि पोखण जी शुरूआति कई अथमि। बिल्कुलु अदा अमानुल्ला बिरोही तव्हांखे बल्कि घणो अर्सो अॻे ई चवंदी अचां त वण पोखियो, वण पोखण में मतिलबु सुस्ती न कयो आहे। ऐं हिन महिल जीअं बहार पई अचे त हाणे त वरी वॾो पोटाड़ो थिए, ख़ूबसूरत लॻंदा वण गुल। इन करे मूंखे उमेदु आहे त तव्हां अञा बि कुझु तेज़ी हाणे इहे वणनि पोखण जी मुहिम जेका आहे इन में हिसो वठंदा ऐं नेकियूं कमाईंदा। ख़त तव्हां लिखियो, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असांखे भलीकार चयो आहे मीरपुर भठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री, ज़ुहान अहमद खत्री, अबू मेमून भलीकार बि चवंदा आहिनि। मोहतरम अबू मेमून हिननि लिखियो आहे त इंसान लाइ साज़गार साफ़ सुथरो माहौल तमामु ज़रूरी आहे। इंसाननि खे साह खणण लाइ ऑक्सीजन जी ज़रूरत आहे। अहिड़ो माहौल हुअणु घुरिजे जंहिंमें वधि खां वधि वण पोखियल हुजनि ऐं सफ़ाई सुथराई पाणी साफ़ हुजे। बसि इहे ॻाल्हियूं आहिनि इंसान जे जियापे जे लाइ ऐं आउं सम्झां थी इहे ई ॻाल्हियूं असांजी सिहत जे लाइ बि बहितरु आहिनि, माहौल जे लाइ बि बहितरु आहिनि। ऐं इन में ई जवाबु आहे। असां जेको माहौलियाती क्विज़ जे लाइ अव्हांखे सवालु ॾिनो हो, हुन जा जवाब कुझु मिलिया आहिनि, कुझु रस्ते में आहिनि, छो त हुननि मूंखे SMS करे ॿुधायो आहे त अॼु असांजा ख़त उहे अञा मूंखे पूरा ख़त कोन्हनि मिलिया, मैसेज मिलिया आहिनि। ख़त जॾहिं पूरा मिलंदा त ईंदड़ हफ़्ते ज़रूरु अव्हांखे उतां अव्हांजूं तहरीरूं शामिलु कंदासीं। अगरि तव्हां ख़त लिखियो त हाणे मोहम्मद यूसुफ खत्री, अबू मेमून तमामु घणी महिरबानी। ॻोठ मलिक शाह नवाज़ कोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासि खेली, मोहम्मद सावण ख़ासि खेली, तालिब हुसैन लाशारी, अता मोहम्मद दस्ती। हिन लिखियो आहे त असांजे इर्द गिर्द जो माहौल तमामु गदिलो थी चुको आहे। सिर्फ़ु ॿाहिराड़ी जा इलाइक़ा जिते लिखनि था त वण टिण ऐं सावक आहे उते जो माहौल बहितरीनु आहे। बाक़ी शहरी इलाइक़नि में ॿूसट घुट वारो माहौल आहे ऐं धुआं फैक्ट्रियूं ऐं गंदगी जा ढेर लॻल आहिनि। इहे न हुजणु घुरिजनि। बिल्कुलु अदा वफ़ा ताज मोहम्मद ख़ासि कॾहिं तव्हां सही लिखियो आहे। पर इहा बि इंसानी ज़िंदगी जे लाइ इहे शयूं बि ज़रूरी आहिनि जिन जे लाइ फैक्ट्रियूं थियनि थियूं, कारखाना खुलनि था। शहर खां परे आहिनि, शहर में तक़रीबन अहिड़ी हालत कोन्हे। बाक़ी जेकॾहिं शहर खां ॿाहिरि ॾिसिजे त असांखे इहो गंद किचिरो ऐं आलूदगी वारो माहौल जेको आहे सो मिले थो। बाक़ी धुओं त केरु रोके नथो सघे। उहे गाॾियूं आहिनि जेके हलनि थियूं रोडनि ते, एतिरा माण्हू कोन्हनि जेतिरियूं गाॾियूं आहिनि त उन्हनि जो जेको ईंधन जंहिंखे चइबो आहे उहो त ज़ाहिर आहे थींदो। तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। हीअ ख़त असांखे मिलियो आहे ॻोठ में ठारो ख़ान डावेज खां मोहम्मद अयूब डावेज, मोहम्मद यूसुफ डावेज, सुमेर अली, उमेर अली, अवैस अली डावेज। हिन बि लिखियो आहे त
जा घणा क़िस्म आहिनि छो जो गाॾियुनि जो जेको धुओं आहे उहो इन जे लाइ ऑफिसरनि खे को एक्शन खणणु घुरिजे त गाॾियुनि जे लाइ धुओं खणण लाइ कहिड़ो एक्शन केरु करे थो सघे धुओं त निकिरंदो ज़ाहिर आहे तेल सड़ंदो त धुओं त निकिरंदो न असांखे बि कुझु ख़्यालु वण इन जो हल वण पोखणु आहे ऐं बार बार चवंदी आहियां वण पोखियो अगरि तव्हांखे सहक जी का बीमारी आहे या साह में का तकलीफ़ आहे त थोरो मास्क माण्हू पाए या को कपिड़ो मुंहं ते ओढे छॾे जीअं इहे जेके ॾींहं आहिनि ॿी माक वारा बि आहिनि त उहे घटि थी वञनि अञा बाक़ी दवाऊं बि खाई ॾिठियूं आहिनि कंहिंमें बि असरु नथो थिए माण्हू अक्सर शिकायत कंदा आहिनि अॼु दवाऊं ॾाढियूं खाधियूं आहिनि पर खंघि गलो त असांजो पंहिंजो बि इहो ई साॻियो हाल आहे डॉक्टरनि खे बि ॾेखारियो दवाऊं बि खाधियूं पर उन जे बावजूदि गलो जेको आहे सो सही साफ़ नथो थिए ऐं तव्हांखे महसूसु थींदो हूंदो अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखंदो ऐं हीअ ख़त असांखे लिखियो आहे जागण पीर दुआ कॉलोनी दादू खां अब्दुल नबी शाहानी कामरान अली शाहानी ऐं सालार ख़ान शाहानी लिखनि था त असांजा शहर ऐं ॻोठ माहौलियाती गदिलाइण करे मुतासिर थियनि था उन्हनि जे बचाव लाइ जेको आहे सो असां घणियूं कोशिशूं कंदा आहियूं बाक़ी जेके भठा आहिनि ॻोठनि या शहरनि जे वेझो न लॻाइणु खपनि ऐं पुराणियूं जेके धुएं वारियूं गाॾियूं आहिनि न हलाइणु खपनि ऐं नालियूं साफ़ करणु घुरिजनि पाण खे अदा कोशिशि करे गंद किचिरो नालियुनि में न उछलायो ऐं जेकॾहिं आहे त जमादारनि खे घुराए उहे पंहिंजो इलाइक़ो पंहिंजूं गलियूं घटियूं जेके आहिनि से साफ़ कंदा त घटि में घटि इन गंद खां माण्हू महफ़ूज़ रही सघंदो असांजा बचिड़ा जेके आहिनि से बि महफ़ूज़ रही सघंदा गुज़िरियल हफ़्ते जीअं इहा ख़बर मूं बि ॿुधी त लाड़काणे में हिकिड़ो ॿारु गटर में किरी फौत थी वियो 2 सालनि जो ॿारु त यकीननि इहे जेके बदअमनियूं आहिनि या इहे जेके शयूं आहिनि से दिलि ॾुखो ईंदड़ आहिनि ऐं अलाह न करे जो किथे को अहिड़ो हादिसो थिए पोइ माण्हू खे हाय फबे थी बाक़ी हक़ीक़त में असां जेकॾहिं वक़्तु आहे त क़दम खणूं हुकूमत जो कमु त आहे पर जेकॾहिं असीं पाण बि सहकार कंदासीं त यकीननि कुझु कामयाबी थींदी कुझु हिफ़ाज़त बि थींदी ॿारनि जी बचनि जी सो ख़ासि ध्यानु रखंदा कयो इन्हनि ॻाल्हियुनि ते बाक़ी तव्हां लिखियो आहे त शहरनि जे वेझे जेको आहे सो गंद किचिरे खे बाहि न ॾिजे ऐं शहरनि ऐं ॻोठनि में वण गुल ॿूटा पोखणु घुरिजनि ऐं पखियुनि खे हरगिज़ न मारियो तव्हांजो मैसेज आहे ऐं हीअ माहौलियात खे ख़ूबसूरत बनाइण में वॾो किरदारु अदा कनि था बिल्कुलु अदा अब्दुल नबी शाहानी पखी त इंतिहाई ज़रूरी आहिनि असांजे माहौल जे लाइ असांखे घुरिजे त वधि खां वधि पखी जेके आहिनि से असीं हिन फिज़ा में ॾिसूं उन्हनि खे मारियूं न ऐं वण बि वधि खां वधि लॻायूं जेके लॻल आहिनि उन्हनि जी सार संभाल लहूं बिलू पवार का मोहम्मद यूसुफ पवार मुनीर अहमद पवार सरीर अहमद पवार अमीर अहमद पवार हिननि लिखियो आहे त इंसाननि लाइ साफ़ सुथरो माहौल तमामु घणो ज़रूरी आहे जंहिंमें ऑक्सीजन जो मिक़दारु घणो हुजे त जीअं साह खणण में आसानी थिए हिन लाइ वधि खां वधि वण पोखियूं ऐं पीअण जो पाणी साफ़ हुजे ऐं घणियूं साफ़ सुथरियूं जेके आहिनि से अहिड़ी घटियूं माफ़ कजो तव्हां लिखियो आहे त घटियूं जेके आहिनि से साफ़ सुथरियूं हुअणु घुरिजनि बिल्कुलु अदा साफ़ सुथरियूं घटियूं जेके आहिनि उहे हिते माण्हुनि जी बि निशानदेही कंदियूं आहिनि त हिते कहिड़े क़िस्म जा माण्हू रहनि था त हर कोई इहा कोशिशि करे त नथी सम्झां असांजो मुल्क असांजो वतन या जंहिं इलाइक़नि में असीं रहूं था उहे ख़राबु असांखे नज़र अचनि शाही में असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि भैलीकार पिया चवनि असांखे मीर आशिक़ लतीफ़ बिरोही ऐं महिरान तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया गोलाची में गुलाम रसूल नवाणी चए थो थी आउं बि प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां त तव्हांजी महिरबानी हिननि सां नंढिड़ो हूंदो आहे इरफान अली नोहाणी असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहिनि अकरी शाह बेग शहर में इहो अकड़ी शरीफ़ जो वेझो आहे ॻोठ शाह बेग शहर में अली मुराद अजरक वारो ऐं चए थो अदी त आउं पंहिंजे घर भातियुनि समेत प्रोग्राम ॿुधां पियो ऐं सहरा तव्हां जे करे हाणे अॼुकल्ह असांजे घर में बि शादी थियण वारी आहे अगरि को सहरो या लोकगीत ॿुधाईंदा त असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी अली मुराद तव्हां यकीनन अदा इहो ॿुधो हूंदो प्रोग्राम जी शुरूआति में सहरो हिकिड़ो आहे जेकॾहिं टाइम थियो त अञा बि कोशिशि कंदसि त तव्हांखे ॿुधायां हीअ असांखे ॻोठ ढालू ख़ासि खेली का नबी बख़्श ख़ासि खेली मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि खेली ताज मोहम्मद ऐं हिननि बि लिखियो आहे त असां प्रोग्राम ॿुधंदा आहियूं पाबंदी ऐं शौक़ सां प्रोग्राम जी में पंहिंजो मट ई पाण प्रोग्राम पंहिंजो मट पाण आहे ऐं वधीक हिननि लिखियो आहे त तव्हांजी गुफ़्तगू करण जो अंदाज़ महिरबानी अथव
बाक़ी माहौलियाती क्विज़ हिननि लिखियो आहे त जवाबु माहौल खे गदिलाइण खां बट तव्हां सही तव्हांजो जवाबु आहे इनशाला ईंदड़ प्रोग्राम में माहौलियाती क्विज़ जा जेके जवाब आहिनि से ज़रूरु शामिलु कंदासीं। बाक़ी कुझु नाला आहिनि जेके आउं शामिलु कंदसि। कमरदीन लांढर असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया, पसंदि पिया कनि। ख़ैपुर नाथन शाह में असांजा इलाही सारा भाउर रहंदा आहिनि जिन में अली अहमद लाखेर पंहिंजी पूरी फैमिली समेत प्रोग्राम ॿुधंदा आहिनि ऐं पंहिंजा सुठा सुठा राया लिखी मोकिलींदा आहिनि। ख़ैपुर नाथन शाह में ई असांजा भाउ वज़ीर अहमद लाखेर बि प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं पसंदि कयो अथनि। तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। ख़त इलाही मिलंदा आहिनि मूंखे, मैसेज बि मिलंदा आहिनि ऐं वक़्त जे हिसाब सां हलंदी आहियां त जेके बि शामिलु करे सघां उन्हनि खे शामिलु कजे। ज़ैनब टाउन बदीन में सनम हनीफ़ मेमून असांजो प्रोग्राम ॿुधी रही आहे। ॻोठ खंबरे में एम इब्राहिम राजड़ असांजो प्रोग्राम ॿुधंदा आहिनि। दरगाह पीर वसन शरीफ़ खां नाज़िम अली शरबलोच। ॻोठ खंबरे खां अब्दुल रशीद राजड़ ऐं झोल खां मोहम्मद नसीम हैदरी ऐं फ़कीर मोहम्मद हैदरी जो ख़त मिलियो। ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी खां मंसूर अहमद मरी भलीकार चयो आहे। दरगाह सैद मोहम्मद अली शाह खां शरीफ़ अली शाह ऐं शरीफ़ अली ऐं सैयद ज़ाकिर अली शाह। ॻोठ हाजी बहराम ख़ान शहर खां वफ़ा गुलशेर शहर ऐं हाकिम डायरी जो ख़त मिलियो आहे। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं मुख़्तियार नाज़ जलालाणी। ॻोठ हाजी खंडो मरी काठड़ी खां हाजी अलावरायो मरी, फ़कीर हुसैन बख्श मरी ऐं हिननि जा साथी प्रोग्राम ॿुधनि पिया। कोटड़ी रेलवे कॉलोनी में असांजे प्रोग्राम खे ॿुधंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, ख़त लिखी मोकिलींदा आहिनि। मोहम्मद ख़ान चांडियो, दिलबर हुसैन चांडियो ऐं हिन खां अलावा हिननि सां गॾु मोहम्मद यूनुस चांडियो हूंदा आहिनि। ख़ादिम हुसैन बि आहिनि। सभु प्रोग्राम ॿुधनि पिया। हिननि बि वण पोखिया आहिनि, हुननि जी हिफ़ाज़त कनि पिया। मुंहिंजे ख़्याल में अदा मोहम्मद ख़ान हाणे त वण वॾा थी विया हूंदा, तव्हां ज़रूरु हुननि वणनि जे हेठां वेही असांखे यादि कंदा हूंदा। पुनू ख़ान पंवर हिननि जो ॻोठु आहे। रुस्तम पंवर चए थो अॼु असीं प्रोग्राम ॿुधूं पिया। तव्हां बि सही जवाबु लिखी मोकिलियो आहे। ईंदड़ हफ़्ते तव्हांजा नाला शामिलु थींदा। ऐं ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी आहिनि। ॻोठ मेवो ख़ान ख़ासि खेली खां हाजी ख़ान ख़ासि खेली, क़ाइम ख़ान ख़ासि खेली, उनड़पुर खां फोटो कोसो ऐं ॻोठ मोहम्मद बचल महर खां असांखे ग़ुलाम मुस्तफ़ा महर हिननि जे साथियुनि बि प्रोग्राम खे पसंदि कंदे ख़त लिखियो आहे। बेगना मोरी में रब ॾिनो समो चए थो अॼु आउं प्रोग्राम ॿुधंदो आहियां, तव्हांखे माहौलियाती तहरीरूं बि मोकिलींदो आहियां। अदा हिन हफ़्ते जी अञा ताईं मूंखे का बि तहरीर कोन मिली, जेकॾहिं मिलंदी त पोइ ईंदड़ हफ़्ते इनशाला ज़रूरु शामिलु कंदासीं। तव्हां प्रोग्राम ॿुधो था, पसंदि कयो था, इन लाइ मुंहिंजी थोराइती आहियां। गमर सियाल में वफ़ा मुनीर अहमद सियाल चए थो अॼु प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, माहौलियात जे हवाले सां असांखे पसंदि आहे। तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। ॻोठ सुहारो जत खां पोड़ो ख़ान जत, ॻोठ मोहम्मद इक़बाल सारेजो खां मोहम्मद रफ़ीक उनर शहर सराड़ी खां मोहम्मद याकूब कीरियो, ख़ानपुर खां मोहम्मद ख़ान बिरोई ऐं अली अकबर ख़ासि खेली, कोट नवाब खां ग़ुलाम अली बुख्ती ऐं मोहम्मद उस्मान बुख्ती ऐं मसू बुज़दार खां ग़ुलाम अब्बास मीरानी ऐं मसू बुज़दार में जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त असांजो भाउ अब्दुलसलाम बुज़दार बि प्रोग्राम ॿुधे पियो। हिननि सभिनी वण पोखिया आहिनि, वण रुगो पोखियो न, हुननि जी हिफ़ाज़त कयो त गर्मी में असांखे दुआऊं ज़रूरु ॾींदा। या अलाह जी नेमत आहे, हिन मां जेतिरो फ़ाइदो वठी सघो था। ॻोठ हाजी मीर ओठो दिले बदीन खां सिकंदर अली ओठो ऐं शाह बंदर खां वफ़ा अलाह ॾिनो अब्बासी, ॻोठ घुराड़ो थर खां रब ॾिनो रिंद इमरान अली रिंद ऐं ठरी निज़ामाणी खां सिराजुद्दीन निज़ामाणी ऐं शाहपुर चाकर खां मोहम्मद सलीम कीरियो ऐं अब्दुलसलाम कीरियो। बाक़ी नाला त ॿियनि इलाइक़नि जा इलाही आहिनि। प्यार अली लुंड असांजो प्रोग्राम ॻोठ हाजी सुल्तान लुंड में ॿुधे पियो, तव्हांजी महिरबानी। ऐं चोहर जमाली में नाज़ नंगर ख़ान जमाली, तव्हांजो सही जवाबु मिलियो आहे। ईंदड़ हफ़्ते इनशाला ज़रूरु शामिलु कंदासीं। तव्हां सां गॾु मोहम्मद हाशिम जमाली आहे, मोहम्मद ज़करिया जमाली आहे ऐं मोहम्मद महराब जमाली आहे। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। ऐं हिकिड़ो नालो अञा मां खणंदसि, जेको असांजो सीनियर पुराणो ॿुधंदड़ महिरबानी आहिनि, सभु सीनियर आहियो पर ही बि आहिनि। उनमें जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं हिन सां गॾु निज़ाम ख़ान ज़रदारी बि हूंदो आहे। ॿ टे ॿिया नाला बि लिखी मोकिलींदा आहिनि। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं तव्हां बि लिखंदा आहियो त मूं निम बबुर हिन टाली हिननि जा वण पोखिया आहिनि अॼु ऐं हुननि वणनि जी हिफ़ाज़त बि कंदो आहियां। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॿुधो था, हुन में शामिलु थियो था। हिकिड़ो गीत जेको आहे सो आवाज़ चवां थी न, ख़ुशी जे मौक़े ते वरी बि अवानी समात जी नज़र कयां। प्रोग्राम हलंदो रहंदो ऐं जेकॾहिं नालो हिकिड़ो ॿ शामिलु कयमि त कंदसि, जेकॾहिं न त गीत त ॿुधी था वठो। जी तौफ़ीक़।
प्रोग्राम के ॿुधी रहिया आहिनि ऐं भलीकार चवनि था ॻोठ बख़्श अली गिशकोरी खां ज़फ़र अली गिशकोरी ऐं दड़े शहर खां मोहम्मद साले कच्छी ऐं हाजी चौहान ऐं मोहम्मद सूमार मेमण ऐं बेबी सवेरा मेमण सांगी फरे खां असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। सांगी फरे में मोहम्मद अज़ीम ख़ासि खेली ऐं शहज़ाद अज़ीम ख़ासि खेली। अब्दुल्ला लुटर खां मोहम्मद सालेह लुटर असांजो प्रोग्राम पसंदि कनि पिया ऐं ॿुधनि पिया। ॻोठ बहादुर जलबाणी खां असांजा मोहतरम भाउ फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलबाणी ऐं तनवीर हुसैन जलबाणी ऐं उनड़पुर में असांजो प्रोग्राम ॿुधंदा आहिनि मोहम्मद याकूब उनड़। तव्हां सभिनी जा लख थोरा। प्रोग्राम के असांजा खोड़ सारा महिरबान ॿुधी रहिया आहिनि। सभिनी जा नाला नथी खणी सघां। बाक़ी मुंड जमड़ाऊ खां मोहम्मद छोटल बुपोटो ऐं दुर मोहम्मद शर ॻोठ हाजी आचार लुंड खां सिकंदर लुंड ऐं इदरीस लुंड बि असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि। सभिनि के प्रोग्राम में अवांखे इहे सहरा पूरा ॿुधाईंदासीं छो त प्रोग्राम जो वक़्तु एतिरो कोन्हे न नाला थी खणी सघां। सिर्फ़ु हिकिड़ो पैगाम ॾेई थी सघां त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जे चवण मुताबिक़ असांखे वण पोखणु घुरिजनि। जेको माहौलियत जेका आलूदगी आहे उन खां बचाव जो वाहिद हल आहिनि त असांखे बि इहा कोशिशि करणु घुरिजे। उन्हनि सां गॾु इनशाअल्लाह असांजो मुल्क सरसब सां शादाब थींदो। ज़िंदगी बख़ैर। सुभाणे इनशाअल्लाह मुलाक़ात थींदी। शगुफ़्ता ख़ालिक खे साईं सता बि मां ईंदड़ हफ़्ते ताईं ॾींदा इजाज़त। अलाह ने के पाण।